इते मांखे ॿुधाईं त इस्लामकोट भरिसां ॻोठ मतूतड़ में पोहरेतनि जे घरनि खे बाहि लॻी वई आहे। बाहि लॻण सबबि 3 पोहरेतनि जा घर मुकमल सड़ी रख थी विया। गर्मी सबबि बाहि ते ज़ाब्तो आणण जी कोशिश कई पई वञे। अहम ख़बर मां असां शेयर करे रहिया आहियूं। गर्मी सबबि बाहि ते ज़ाब्तो आणणु मुश्किल बणिजी वियो आहे, जॾहिं त ॻोठाणा बाहि विसाइण में मसरूफ़ आहिनि। मुतासिर ख़ानदान सख़्त गर्मी में खुलियल आसमान हेठि वेठल आहे। सहायता जी अपील कई पई वञे। अहम ख़बर मां असां शेयर करे रहिया आहियूं। इस्लामकोट भरिसां ॻोठ मतूतड़ में पोहरेतनि जे घरनि खे बाहि लॻी वई आहे। बाहि लॻण सबबि 3 पोहरेतनि जा घर मुकमल सड़ी रख थी विया आहिनि। गर्मी सबबि बाहि ते ज़ाब्तो आणणु मुश्किल थी वियो आहे। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत बाहि विसाइण में मसरूफ़ आहिनि। मुतासिर ख़ानदान सख़्त गर्मी में खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठा आहिनि। सहायता जी अपील कई पई वञे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ रिपोर्टर फ़कीर बशीर खां। जी फ़कीर बशीर। जी बिल्कुल इहो अफ़सोसनाक वाक़िओ पेश आयो आहे इस्लामकोट जे ॻोठ मतूतड़ में, जंहिंमें 3 पोहरेतनि जे घर खे अचानक बाहि वकोड़े वई, जंहिंमें मुकमल तौर ते घर जेके आहिनि उहे सड़ी रख थी विया। मुतासिरनि में ईदल मेहरान पोटो, इदरीस मेहरान पोटो, सावण मेहरान पोटो ऐं ॿिया जेके आहिनि उहे शामिल आहिनि। होॾां इतलाह ते इस्लामकोट टाउन कमेटी तरफ़ां फायर ब्रिगेड गाॾी ऐं पुलो पुन बाहि विसाइण लाइ जेका रवानो थी वियो आहे, जॾहिं त गर्मी सबबि बाहि ते ज़ाब्तो आणणु मुश्किल बणियल आहे। ॻोठाणा जेके आहिनि उन्हनि चवण मूजिबि उहे पंहिंजी मदद पाण तहत फायर जेका बाहि आहे उहा विसाइण में मसरूफ़ आहिनि। होॾां मुतासिर ख़ानदान जेको आहे सख़्त उस में खुलियल आसमान हेठि वेठल आहे। मुतासिर हुन में पाणी जी जेका हिन वक़्तु शदीद खोट आहे उहा पैदा थी वई आहे, जॾहिं त ज़िले इंतिज़ामिया खां फौरी तौर जेका उहा मदद जी अपील आहे उहा कई थी वञे। जी ठीकु आहे, तव्हांजी महिरबानी।